जुडो में GSN क़ौमी महास्ताल के जुडो पारा मरकजी सरहद मासूम प्रिया कुमारी की बाज़ियाबी ऐं सिंध में धाड़ेल वाद खिलाफ देशी न्यास कोसो गुल सिंधी अब्बास कोसो नईम कलोई सजाद चांडिल शाहिद लाशारी वजाहत काका नोड़ियो रमेश रिबारी की अगवानी में दर्जने क़ौमी कारकुननि मीडिया सेंटर जुडो ते एहतजाज कंदे चयो त मासूम प्रिया कुमारी 2 साल अॻु 9 मुहर्रम ते अगवा थी वई हुई जंहिंखे रियासत अञा ताईं बाज़ियाब न कराए सघी आहे। हुन चयो त सिंध में हिंदू अदम तहफ़ुज़ जो शिकार आहिनि। सिंधी हिंदुअनि जे नौजवान न्याणियुनि जा जबरी मज़हब तब्दील करण ऐं मासूम ॿारनि खे अगवा करे हुननि खे पंहिंजी धरती तां लॾाइण लाइ साज़िश कई पई वञे। हुननि वधीक चयो त समूरी सिंध क़ौम धाड़ेल जे निशाने ते आहे। सिंध में धाड़ेल वाद खे ख़त्म करण में रियासत नाकाम थी वई आहे, जेका इंतिहाई शर्मनाक अमल आहे। हुननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान समेत इंसानी हक़नि जे आलमी इदारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते मासूम प्रिया कुमारी जे जबरी गुमशुदगी जो नोटिस वठी बाज़ियाब कराए सिंध मां धाड़ेल कल्चर ख़त्म कयो वञे त जीअं सिंध में अमन अमान जी सूरत-हाल बहाल थी सघे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची